जय बाबा। जय बाबा। पूजारिन जा पेड़ा छॾे माल मेवा, पूजारिन जा पेड़ा छॾे माल मेवा, करे मांझ खिचड़ी वणी वई मोहन खे, करे मांझ खिचड़ी वणी वई मोहन खे, आहे प्रेम जिन खे मिलियो शाम तिन खे, आहे प्रेम जिन खे मिलियो शाम तिन खे, बिना प्रेम न कोई न मिलंदो मोहन खे, बिना प्रेम न कोई न मिलंदो मोहन खे, आहे प्रेम जिन खे मिलियो शाम तिन खे, आहे प्रेम जिन खे मिलियो शाम तिन खे, छॾे भट ब्राह्मण वयो बिलणीअ वटि, छॾे भट ब्राह्मण वयो बिलणीअ वटि, ख़ुशीअ सां खदाई बिलीअ जे बिरनि खे, ख़ुशीअ सां खदाई बिलीअ जे बिरनि खे, आहे प्रेम जिन खे मिलियो शाम तिन खे, आहे प्रेम जिन खे मिलियो शाम तिन खे, रखी न्याज़ निविड़त हेठां जो हलंदा, रखी न्याज़ निविड़त हेठां जो हलंदा, सोई भगत प्रहलाद मोहन खे ही मिलंदो, सोई भगत प्रहलाद मोहन खे ही मिलंदो, आहे प्रेम जिन खे मिलियो शाम तिन खे, आहे प्रेम जिन खे मिलियो शाम तिन खे, बिना प्रेम न कोई न मिलंदो मोहन खे, बिना प्रेम न कोई न मिलंदो मोहन खे, आहे प्रेम जिन खे मिलियो शाम तिन खे, आहे प्रेम जिन खे मिलियो शाम तिन खे। बोल श्री कृष्ण भगवान की जय, बोल गोदड़ी वाले घनश्याम की जय। जिनके प्रेम आहे उन्हनि खे ई भगवान मिलंदो। बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। हिन जन्म हुन जन्म लाए वचन थी गुरा, हिन जन्म हुन जन्म लाए वचन थी गुरा, माजते भी हुजा, माजते भी हुजा, बाबा तुझी हुजा, हिन जन्म हुन जन्म लाए वचन थी गुरा, हिन जन्म हुन जन्म लाए वचन थी गुरा, माजते भी हुजा, माजते भी हुजा, बाबा तुझी रहा, हिन जन्म हुन जन्म लाए वचन थी गुरा, हिन जन्म हुन जन्म लाए, मुंहिंजे मन में सदा तुंहिंजी जोत जगे, मुंहिंजे मन में सदा तुंहिंजी जोत जगे, मां जिॾां बि ॾिसां, मां जिॾां बि ॾिसां, साईं तोखे पसां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थी करियां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थी घुरां, मांजते भी हुजा, मांजते भी हुजा, बाबा तुझी रहा, हिन जन्म हुन जन्म लाए, तुंहिंजे दर खां न दाता मां दूर रहा, तुंहिंजे दर खां न दाता मां दूर रहा, जे मरी भी वञा, जे मरी भी वञा, वरी जलगांव अचां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थी करियां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थी करियां, मांजते भी हुजा, मांजते भी हुजा, बाबा तुझी रहा, हिन जन्म हर जन्म लाए, मुंहिंजा साईं सचा मूंसां वचन कयो, मुंहिंजा बाबा सचा मूंसां वचन कयो, कॾहिं मन न फिरे, मुंहिंजो मन न फिरे, कॾहिं मन न फिरे, बसि तो लाइ जियां, हिन जन्म हर जन्म लाइ
वचन थी करया हिन जन्म हर जन्म लाए वचन थी करया मजते भी रहा मजते भी रहा बाबा तुझी रहा हिन जन्म हर जन्म लाए वचन थी करया हिन जन्म हर जन्म लाए। बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। हो अज तमींजो राम आयो बाबा हरदस राम आयो अज तमींजो राम आयो बाबा हरदस राम आयो आंख जंदी वतारी अज तमींजो बाबल आयो आंख जंदी वतारी अज तमींजो बाबल आयो राम आयो श्याम आयो बाबा हरदस राम आयो श्याम आयो बाबा गेला राम आयो आंख जंदी वतारी अज तमींजो श्याम आयो आन जंदी वता अज तमींजो राम आयो अज तमींजो श्याम आयो गायन जो गोपाल आयो कटोरी हथ में खीर कटोरी हथ में पियारींदी वतारी अज तमींजो बाबल आयो पियारींदी वतारी अज तमींजो बाबल आयो राम आयो श्याम आयो बाबा हरदस राम आयो गायन जो गोपाल आयो बाबा गेला राम आयो कंस जो भी काल आयो बाबा हरदस राम आयो आओ नचंदी वतारी अज तमींजो श्याम आयो आओ नचंदी वतारी अज तमींजो बाबल आयो राम आयो श्याम आयो बाबा हरदस राम आयो राम आयो श्याम आयो बाबा गेला राम आयो नूरा पाए नीह जा नूरा पाए नीह जा नूरा पाए नीह जा नूरा पाए नीह जा गुण गाईंदी वतारी अज तमींजो श्याम आयो गुण गाईंदी वतारी अज तमींजो राम आयो श्याम आयो बाबा हरदस राम आयो श्याम आयो बाबा गेला राम आयो आंख जंदी वतारी अज तमींजो श्याम आयो आंख जंदी वतारी अज तमींजो बाबल आयो मीनाबाई दासी तुंहिंजी मीनाबाई दासी तुंहिंजी सारी संगत दासी तुंहिंजी सारी संगत दासी तुंहिंजी साईं ज्ञान चारी अज तमींजो श्याम आयो साईं ज्ञान चारी अज तमींजो राम आयो गायन जो गोपाल आयो गायन जो गोपाल आयो राधा जो भी श्याम आयो राधा जो भी श्याम आयो आंख जंदी वता अज तमींजो राम आयो आंख जंदी वता बाबा हरदस राम आयो साईं सतराम दास आयो बाबा हरदस राम आयो साईं कंवर राम आयो बाबा हरदस राम आयो आंख जंदी वतारी अज तमींजो श्याम आयो आंख जंदी वता अज तमींजो बाबो आयो लौंग फोटा हथ में लौंग फोटा हथ में अखो पाइण वञारी अज तमींजो झूलण आयो अखो पाइण वञारी अज तमींजो झूलण आयो राम आयो श्याम आयो बाबा हरदस राम आयो श्याम आयो बाबा हरदस राम आयो बोलो गोदरी वारे घनश्याम की बाबा हरदास राम साहेब की राम साहेब की जय। कथा केड़ी याद थी अचेव आशा दीदी वो कथा खणो केड़ी दीदी केड़ी याद अचेव थी आपको कुछ याद आ रहा नीलम दीदी कथा नीलम दीदी ने मां वो ॿुधायां सुनी है दीदी हिकु स्टोरी गीता हाँ दीदी बुधायो बुधायो गुरु अर्जन देव साहिब 6वीं पातशाही वेठा हुआ पंहिंजे मौज में
पंजी उते पातशाही आहे ॿ न शायद गुरु अर्जन छह देव। छह छह 6 नंबर नंबर थी हरगोबिंद सिंह आहिनि 6 नंबर। न गुरु जिन सुखमनी साहिब लिखियो हा उहे पंजी पातशाही आहिनि। पंजी हा पातशाही आहे। अच्छा उहे वेठा हुआ पंहिंजे मौज में वेठा हुआ त उते ॿ हस्बैंड वाइफ अचनि था रोईंदा रोईंदा। पोइ बाबा जी चवनि था छो था रो छो था रो, उथनि ई नथा उन्हनि जे पेरनि तां। पोइ चवनि था उथो उथो तव्हां रुॻो छो था रुॻो छो था। त चवनि था असांजो सभु कुझु बर्बाद थी वियो, असांजो सभु कुझु लुटिजी वियो। हाणे तव्हां ई असांखे मदद करे सघंदव, तव्हां ई असांखे कुझु उपाउ कढो, असांजे लाइ असां सभु लुटिजी विया आहियूं। पोइ चवनि था थियो छा थियो छा, चई असांजो सभु बर्बाद थी वियो, असांजो सभु चोरी करे फुरे विया, असां वटि न पैसो आहे न पाई आहे न घर आहे, कुझु कान्हे। हाणे असां तव्हांजे चरनि में आहियूं, जीअं बि असांखे हाणे तव्हां रखो। त चयूं ठीकु आहे तव्हां फ़िलहाल त लंगर में प्रसाद खाओ, लंगर प्रसाद खाओ ऐं हिते ई रहो तव्हां, ऐं अॻियां बाबा जी गुरू नानक साहिब भली कंदा। पोइ इन्हनि खे हिक तुक था ॾियनि कि प्रभु के सिमरन रिद्ध सिद्ध नौ निधि। प्रभु के सिमरन प्रभु खे रिद्ध सिद्ध सिमरन नौ निधि। इन्हनि खे चवनि था सिमरन इहा 8 ई पैर इहा लाइन तव्हां जपजो, प्रभु के सिमरन रिद्ध सिद्ध नौ निधि। तव्हां पंहिंजो लंगर में सेवा बि कयो, पर इहा तुक वात में तव्हांखे अंदर में सॼो ॾींहुं 8 ई पैर चालू हुजे। त हे ॿई अची करे उते सेवा बि कनि था लंगर में, ऐं इहो सॼो ॾींहुं मन में इहा तुक चवनि था पिया। अञा हिकिड़ा 8-15 ॾींहं ई न लंघिया त हिकिड़ो हिननि गुरू अर्जन देव वटि हिकिड़ो फौजी रिटायर सूबेदार थो अचे। त उन्हनि खां पुछनि था कुशल मंगल, चई कुशल मंगल त सभु आहे, मां त हाणे रिटायर थी वियो आहियां, मूंखे एॾी ज़मीन पई आहे, जाइदाद पई आहे, गायूं मेंहियूं आहिनि, पर हल हलाइण वारो मूंखे केरु आहे ई न जेको हुन ते हल खोते करे ज़मीन करे। त चईं हा तोखे माण्हू खपई, चईं तव्हां ॾियो मूंखे भरोसे जा माण्हू जेके हुते हल हलाइनि ऐं कमु कनि। त उन्हनि ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे सॾु थो करे, चए थो हे मां तोखे गारंटी आहे माण्हू थो ॾियईं भई इहे त मुंहिंजा ॾाढा पुराणा शिष्य आहिनि, भई मां पूरी गारंटी थो खणां हिननि जी, ऐं की इहे तव्हां वटि कमु कंदा। ऐं हिक ॿी बि ॻाल्हि चए थो हिननि खे रहण जो कमिरो बि ॾिजांइ, छोकिरी हिननि जो सभु बर्बाद थी वियो अथनि, कुझु कान अथनि, ऐं 60 रुपया हिननि खे पघार बि ॾिजांइ घर ख़र्च लाइ। उहो सूबेदार चए थो ठीकु आहे, इहे अचनि था बाबा जी खां मोकिलाए करे, सूबेदार जे उन्हनि खे हिकु कमिरो बि ॾिए थो ऐं खेती ॿारी हुननि खे ॾेखारीनि थो, चवनि थो हाणे शुरूआति खां हिते तव्हांखे हल चालू करिणो आहे। हे कर्मचारियुनि लॻाए थो कम ते ऐं हिननि जी देख रेख करे थो, ॾाढो सुठे नमूने हिननि जी फसल थी वञे, ॾाढी सुठे नमूने फसल थी निकिरे। जेॾी महिल उहो रिटायर सूबेदार अचे थो उहो फसल ॾिसण ॾाढो ख़ुशि थो थिए, ऐं जॾहिं उहो लावारो लहे थो फसल जो त ओॾी महिल ॾिसे थो त मूंखे त जाम प्रॉफिट थियो आहे, भई उमेद खां चौगुनो थी वियो आहे। त जाम ख़ुशि थी करे हिनखे पघार त ॾेसि ई ॾेसि थो, जेको मुनाफ़ो बि हिनखे मिलियो न त उहो बि हिन हस्बैंड वाइफ खे ॾेसि थो पियो। त चएसि थो हाणे मां तव्हांखे इहो मुनाफ़ो ॾियांव थो। उहो एॾो ख़ुशि था थियनि, चवनि था इहा बाबा गुरू नानक जी कृपा आहे कि असांखे भई एॾो सुठे नमूने परिवार बि असांजो हलियो, खाधो पीतो बि, कमिरो बि मिलियो बाबा जी दया सां, वरी असांखे एॾो नफ़ो बि थियो आहे। पोइ चए थो ईअं नफ़ो रखी रखी त पैसा वधंदा कोन न, त हुन मां उन ई सूबेदार खां हिकु पंहिंजो पर्सनल नाले सां ज़मीन जो टुकुर थो वठे, उनजा पैसा उनखे वापसि ॾेई करे वरी उन ते उहो पंहिंजे पर्सनल खेत ते बि खेती ॿारी चालू थो करे ऐं हुनजी बि देख रेख कंदो खेत जी। त इन मां वरी हुनखे बि ॾाढो मुनाफ़ो थो थिए, एतिरो मुनाफ़ो थो थिए त इहो 10 एकड़ ज़मीन थो वठे। हिन विच में वरी ॿुधाए थो हुनखे ॿार बच्चा बि ॼमनि था पिया, की ईअं परिवार वधी वियो, 2 मां 4 ॼणा थी विया, ॾाढी महिर थी। पोइ ईअं अॻियां हलंदे हलंदे ॾेखारे थो ॾाढा साल गुज़री विया, इहे बाबा नानक जी दया सां ॾाढा शाहूकार था थी वञनि। पोइ वरी इहे अचनि था वापसि साईं अर्जन देव वटि, चवनि था बाबा जी जीअं तव्हां असांखे भई हीअ तुक ॾिनव न 8 ई पैर नाम जी, तीअं असांखे हाणे पंहिंजे परलोक सुधार जे लाइ बि कोई असांखे ॿाणी ॾियो। त उहो ॿाणी ॾियनि था। पहिरियों चयूं रिद्ध सिद्ध नौ निधि, भई रिद्धियूं सिद्धियूं 9 ई निधि थींदव प्रभुअ खे ध्यानु करण सां। ऐं ॿी ॾियनि था तुक,
सबके सिमरन ज्ञान ध्यान तत्व बुद्धि। पहले बेनती, प्रभु के सिमरन हृदय सिद्ध 9 नित का पाठ और रात के विश्राम के समय प्रभु के सिमरन ध्यान ध्यान तत्व बुद्ध। रात जो जेॾीमहिल तव्हां विश्राम कंदव न त ओॾीमहिल तव्हां इहा पंक्ति पढ़जो कि प्रभु के सिमरन ध्यान ध्यान तत्व बुद्ध। ऐं सुबुह सत जो ॿुध। रिद्ध सिद्ध 9 नित। हा त हिन रिद्ध सिद्ध 9 नित जेको अंदरि जाप कयूं उन मां चवनि था बाबा जी असांखे त ग़रीबत मां शाहूकारी मिली वई जाम। हाणे असांजे परलोक जे सुधार लाइ जंहिंमें असां शाहूकार थियूं परलोक जो सुधार लाइ असांखे पंक्ति ॾियो। त इहा पंक्ति ॾियनि था बाबा जी कि प्रभु के सिमरन ध्यान ध्यान तत्व बुद्ध। त जेॾी महिल इहे वांदा थियनि था शाम जो 7-8 बजे ॿई ज़ाल मुड़ुस हिन तुक खे चंबड़ी था वञनि, पंहिंजो लोक परलोक ॿई सवलो था। बोल गुरु नानक देव की जय। वाकई हाँ दीदी तव्हां ॿुधायो कथा। गुरुअ जो हिकु वचन केरु खणे त वाकई उहो लोक बि सुधारे ऐं परलोक बि सुधारे। हिकु राजा राम नाले जो माण्हू वियो गुरुअ वटि। अॼु चई मां गुरुअ खां मंत्र वठी गुरुअ खां वचन वठी करे ई घर ईंदुसि, पर एतिरी उते रश हुई त हिनखे गुरुअ जे अॻियां वञण जो मौक़ो ई न मिलियो। त हीउ जॾहिं वापसि आयो त ॾाढो वॾो संत थी वियो। हाणे जंहिं गुरुअ वटि वियो उन गुरुअ जो नालो हुयो गुरु रामचंद्र ऐं हुन वटि वियो राजा चंद्र। हाणे रामचंद्र इन जी महिमा ॿुधी भई राजा चंद्र ॾाढो वॾो संत आहे। हाणे हुनजी आख़िरी घड़ी अची पहुती रामचंद्र जी, त चई मूंखे हिन वॾे संत सां मिलायो ऐं मुंहिंजी मुक्ति थींदी। त चयूंसि ठीकु आहे तव्हांखे वठी हलंदासीं। बीमार हुयो, उनखे वठी विया कंहिं वटि, संत राजा चंद्र वटि, जेको कंहिं ज़माने में रामचंद्र वटि वियो हो नाम वठण, पर उनखे मौक़ो न मिलियो। हाणे जॾहिं रामचंद्र हुन वटि पहुतो हुनजे पेरे पए थो त ही सुञाणे थो वठे, चई इहो त उहो ई गुरु आहे जंहिं वटि मां वियो हुउसि नाम वठण। त हाणे जेसि ताईं उहो गुरु हुनजे पेरे पए तेसि ताईं राजा जेको हुयो राजा चंद्र जेको शिष्य हुयो जेको गुरुअ खां नाम वठण वियो हो उहो ई हुन गुरुअ जे पेरनि ते किरी थो पए। त रामचंद्र वाइड़ो थी वियो, चईसि मां त तुंहिंजी एॾी महिमा ॿुधी आहे, तूं त एॾो वॾो संत थी वियो आहीं। चएसि थो साईं सभु तव्हांजी कृपा आहे। चईसि सम्झाए असांखे कीअं तव्हां मुंहिंजी कृपा आहे। चईसि मां आयो हुउसि तव्हां वटि नाम वठण ऐं मां दिलि में सोचे आयो हुउसि अॼु जेको गुरु मुख मां वचन कढंदो उहो मुंहिंजे लाइ वचन साहिब आहे। जेको बि मुख मां शब्द कढंदो गुरु उहो मुंहिंजे लाइ वचन साहिब आहे। चईसि पर मूंखे त यादि आहे मां तोखे कॾहिं नाम वग़ैरह ॾिनो ई न। चईसि तव्हां नाम न ॾिनव पर तव्हां पब्लिक खे सरकायो पिया, ॾाढी पब्लिक हुई, चङा माण्हू हुया, पोइ तव्हां सभिनी खे चओ पिया हट जा हट जा हट जा। त मां उहो ई वचन घर खणी आयसि भई हट जा। त उन ॾींहं खां वठी जेको बि मूंखे प्रॉब्लम ईंदो हो मां पंहिंजे पाण खे वेही चवंदो हुअसि हट जा। काई शइ न मिलंदी हुई, हाणे मूंखे दुकान खपंदो, मूंखे दुकान न मिलियो, मां पंहिंजे पाण खे चयो हट जा भई नहीं चाहिए दुकान। मूंखे बिज़नेस न पियो मिले, नौकरी न पई मिले, मां पंहिंजे पाण खे छा चयो हट जा। मूंखे छोकिरी न पई मिले शादी लाइ, मां पंहिंजे पाण खे छा चयो हट जा। मूंखे गाॾियूं घर न पिया मिलनि, मां पंहिंजे पाण खे चयो हट जा भाई हट जा, ये सब चीजों से सरक जा, ये सब चीजों के पीछे मत भागो। ऐं आख़िर मां वेही करे सॼो ॾींहुं छा कंदो हुअसि नाम सिमरन कंदो हुअसि। पोइ मूंखे माण्हू ईंदा हुआ मुंहिंजो दर्शन करण, मां उन्हनि खे जेको मंत्र ॾींदोसि उहो उन्हनि जे लाइ कमु कंदो हो। ऐं तव्हांजे हुन 2 शब्दनि सां अॼु मां एतिरो वॾो संत थी वियो आहियां। त ॾिसो वियो गुरुअ वटि, गुरु नाम बि न ॾिनईसि, गुरु ख़ाली 2 शब्द चयईं हट जा हुनखे सरकाइण लाइ, पर हिन उहे बि वचन खयां, उहे बि वचन खयईं त तरी वियो। शयुनि जे पुठियां न भॼियो। सभिनी खां वॾो प्रॉब्लम पंहिंजो छा आहे, पाण शयुनि जे पुठियां भॼंदा आहियूं, हा न, इहो ई सभिनी खां वॾो टेंशन आहे। त सत्संग में इहो ई था सिखूं भई जेको असांजे नसीब में हूंदो उहो किथां बि पाण ई ईंदो, जेको न हूंदो उहो अची करे बि न ईंदो असां वटि। पोइ छाजे लाइ वेही करे सोचूं, छाजे लाइ वेही पंहिंजो टाइम विञायूं। तंहिंखां नाम सिमरन करूं ऐं हट जा चऊं, पाणे ई जेको अचिणो हूंदो ईंदो।
चवंदा आहिनि न समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलने मिलता, वाला नहीं है। नहीं है। केॾो सोचंदा आहियूं शयुनि लाइ, इहा शइ मिले, इहा शइ मिले, इहा शइ मिले। जी हाणे 15 साल पहिरीं अगरि सोचंदव त तव्हां चओ पिया फ्लैट मिले, फ्लैट मिले, फ्लैट मिले, घर, अॼु घर मिली वियो त लॻंदो आहे कुझु मिलियो ई न। हाणे वरी ॿी ख्वाहिश जाॻंदी आहे, बराबरि। हाणे फ्लैट न, हाणे बंगलो खपे। त 15 साल पहिरीं जंहिंजे लाइ एतिरो टेंशन कयोसीं भई घर घर घर, या स्कूल लाइ भई ॿारनि जी एडमिशन ते, अॼु पढ़ी बि पूरा थी विया। पोइ हाणे सोचंदा आहियूं जॾहिं उन वक़्तु एतिरो टेंशन खयोंसीं, उहो वर्थ हुयो छा? एतिरो टेंशन पाण खे खणणु खपंदो हुयो छा? अॼु लॻंदो आहे न भई ओतिरो टेंशन पाण खे न खणणु खपंदो, उन खां सुठो चिंतन वेही करूं आहे, चिंता न करूं आहे। त गुरूअ जा 2 शब्द बि उनखे तारे विया, ॾाढो वॾो शिष्य थी वियो, गुरू पाण वाइड़ो थी वियो भई हिन कीअं मुंहिंजा शब्द पंहिंजा वचन करे खयां, ऐं अॼु किथे जो किथे पहुची वियो आहे, हिन जो नालो थी वियो आहे सॼे संसार में, जो मां बि अॼु हिन वटि मथो टेकण आयो आहियां। बोलो गोदरी वारे श्याम की जय। जी। ये जो ये हट जा बोल रहा था, ये क्यों उल्टा बोल रहा था? हट जा क्यों बोला? ये ना पब्लिक को सरका रहा था भाई हट जाओ। हाँ, मतलब पीछे हटो, सरका पीछे रहा था। हटो। हाँ, काफी लोग थे ना, तो हट जा बोल रहा था उनको भाई सरको यहाँ से, बहुत हाँ लोग हाँ, निकल। तो इसने बस बोला यही मेरा वचन है, अच्छा, हट जा, हट जा। हाँ, तो सबसे इजी तरीका लाइफ जीने का यही है ना, जो चीज नहीं आ रही है वहां से हट जाए तो टेंशन ही खत्म हो जाएगा। बोल गोदरी वारे। इस मूड दिमाग को यही नहीं समझ आता है। हाँ, वो माया है, माया हमको बार बार उधर याद दिलाती है। भगवान बेचारा निकालता है कीचड़ में से, माया फिर से कीचड़ में लेके जाती है। हाँ, हाँ, तो हमको हट जाना है, कीचड़ से हट जाना है। जैसे एक राजा को बहुत अभिमान हो गया था कि मेरा राज्य इतना बड़ा है, मेरा घर इतना बड़ा है। उसने महल सजा दिया था अलग अलग चीजों से और करोड़ों रुपए खर्च किए थे। बस उसको अभिमान था कि ये महल मेरा है, ये घर मेरा है, ये गांव मेरा है, ये किंगडम, ये जो शहर है ये मेरा है, ये राज्य मेरा है। तो जब एक साधु वहां पे पहुंचा, देखा राजा का तो पूरा ध्यान इसमें लगा पड़ा है, भगवान ने उसको ये सब क्यों दिया है भाई, तेरे को हमने सुरक्षित रखा है, घर दिया है, खाना पीना दिया है, तो तू नाम सिमरन कर, कुछ अच्छे कार्य कर। जो चीज भगवान ने दी है उस पे घमंड करके क्या मिलेगा हमें। तो राजा का पूरा ध्यान घर की तरफ। तो साधु वहां जाके रहता है, 1-2 दिन रहता है, फिर तीसरे दिन उसको पूछता है राजा को, राजा बता तो सही ये धर्मशाला किसकी है। तो राजा को बहुत गुस्सा आया, राजा को बहुत गुस्सा आया कि मैं इसको महल को अपने जान से भी ज्यादा संभाल रहा हूँ, और ये साधु मेरी महल को क्या बोल रहा है, धर्मशाला। कि बता तो सही ये धर्मशाला किसकी है। तो ये बताता है कि साधु जी आप शायद कंफ्यूज हो रहे हो, ये धर्मशाला नहीं है, ये मेरा महल है। बहुत अभिमान के इसमें बोल रहा था, मेरा महल है। तो साधु ने बोला ठीक है, मैं थोड़े सवाल पूछता हूँ, उनका जवाब दो। तो बोला पिताजी का नाम क्या है। बोला ABC, जो भी नाम था। पिताजी का नाम क्या है, बताया। परदादा का नाम क्या है, बताया। उसके पिताजी का नाम क्या है, वो भी बताया। बोला 100 साल पहले इधर कौन रहता था। तो बोला परदादा जी। 50 साल पहले, बोला दादाजी। 25 साल पहले, पिताजी। आज कौन रह रहा है, मैं रह रहा हूँ। 25 साल के बाद कौन रहेगा यहाँ पे, मेरा बेटा रहेगा। तो जो चीज एक छोड़ के जा रहा है, दूसरा आके ले रहा है, वो तेरा महल कैसे हुआ, धर्मशाला, वो तेरी धर्मशाला ही है।
तो ये पूरी दुनिया ही धर्मशाला है। इस दुनिया में भी हम लोग नहीं रहने वाले हैं। आज हम हैं, कल कोई और आएगा, हमारे से पहले हमारे पूर्वज थे। तो क्यों हम इस चीज पे अभिमान करें कि हम इस संसार में हैं, ये मेरा, ये मेरा, ये मेरा, ये मेरा क्यों करें? पूरी दुनिया ही, भजन में बोलते हैं ना, दुनिया ही धर्मशाला है ना एक भजन ऐसा। कुछ सोच समझ सियाणा, हाँ, कुछ दुनिया सोच थई समझ सियाणा, दुनिया थी धर्मशाला, धर्मशाला, रहन दो न हिते कोई, जो नहीं थे कोई, चाहे तोणे सेठ हुजे बाला, हाँ चाहे चाहे सेठ सेठ हुजे या हुजे बाला। बाला, सेठ हुजे या बानो। नौकर हुजे मालिक हुजे, सभिनी खे वञिणो आहे। तो टेम्पररी आए हैं। जीअं ट्रेन में वेंदा आहियूं, बस सीट खे पकड़े वेंदा आहियूं छा, भई ये सीट मुंहिंजी आहे? न न, ख़बर आहे न, स्टेशन ईंदी त लहणो आहे, बरोबर। ऐं हिन उहो त स्टेशन ख़बर हूंदी आहे, भई एतिरनि कलाकनि खां पोइ ईंदी। हिते त माना कहिड़े पल जी ख़बर ख़बर कान्हे, कान्हे। नेक्स्ट पल में ई टिकट अची वञे, ख़बर कान्हे भॻवान जी। पोइ छो सीट खे पकड़े वेठा आहियूं, छो ॻाल्हियुनि खे पकड़े वेठा आहियूं? भई हीअ कार मुंहिंजी, इहो बंगलो मुंहिंजो, हे मुंहिंजो, हे मुंहिंजो, हे मुंहिंजो। तो वो हट जा, उसको सिखा दिया भाई कोई चीज पे तू परमानेंट नहीं रहने वाला है, इसीलिए हट जा। तो उसने हटा। वैसे लोग क्या करते हैं, पहले मेहनत करते हैं, सब जमा करते हैं, फिर जब पेट भर जाता है फिर बोलते हैं अभी सब छोड़ के सन्यासी बन जाए, योगी बन जाए। तो इसको तो गुरु ने बचा लिया, उसका टाइम नहीं वेस्ट किया, उसने जमा ही नहीं किया तो सीधा योगी बन गया। बोल गोदरी वारे घनश्याम की जय। जय। बाबा हरदास राम साहिब की भी वैसी ही स्टोरी है। उन्होंने स्कूल की नौकरी छोड़ दी कि मुझे बस फकीर बनना है, वो फकीर बन गए। बाबा बाबा फकीर बन गए। उन्होंने शादी भी नहीं की, बोलते थे मुझे संसार के जाल में मत फंसा। तो उन्होंने अच्छी खासी जो नौकरी थी वो छोड़ के बोले हमको भगवान की सेवा करनी है, हमको पब्लिक की सेवा करनी है, जनता की सेवा करनी है। जो दुखी है हम उनके लिए आए हैं, जो गरीब है हम उनके लिए आए हैं, जो अनाथ है हम उनके लिए आए हैं, जो यतीम है उनके लिए हम आए हैं। तो बाबा ने अपना पूरा जीवन उनकी सबकी सेवा में लगा दिया। जो भी मिलता था उनको बांटते थे, गरीबों में बांटते थे। जलगांव आकर भी उन्होंने बहुत बड़ा वृद्ध आश्रम खोला। आज भी वहां पे 100 से ज्यादा वृद्ध लोग हैं जिनकी दिल से वहां पे सेवा होती है। और वहां पर लोग ऐसे एक एक दिन का खाना बुक करते हैं। समझो आज आपने बोला कि आज लंच मेरी तरफ से, किसी ने बोला डिनर मेरी तरफ से, तो 1 साल तक बुकिंग हो गई है। माना अगले 1 साल तक उनको लोग ही नहीं चाहिए खिलाने वाले। इतना बाबा का करिश्मा है वहां पर, इतना बाबा का चमत्कार है। ये जो वहाँ पे मैंने सुना है, हम गए नहीं, ये बहुत बार ट्राई किया जाने का, लेकिन मतलब ऐसा ना कोई ये नहीं आया ओकेजन की योग जाए नहीं हम। आया। कि वहाँ पे ये है ना, क्या नाम है इसका, गुरुद्वारा, हाँ गुरुद्वारा साहब है ना जलगांव में, उधर ही आसपास है कहीं आश्रम। हाँ ओके। जहाँ पे शायद गुरुद्वारा है ना, जी। नहीं नहीं, ये कॉलोनी में, सिंधी कॉलोनी में। अच्छा बाबा ये का सिंधी जो कॉलोनी में, जो सिंधी कॉलोनी हाँ, में जो ये बाब बाबा जी का आश्रम है वो सिंधी कॉलोनी में। हम हाँ, लोग गुरुद्वारा हम लोग मार्केट 60 में। लेडीज हम लोग 60 लेडीज गए थे जलगांव। जो दिन सिंधी वापस आए सिंधी अगले कॉलोनी दिन से में बाबा का है, और लॉकडाउन गुरुद्वारा शहर चालू हो में है। गया। क्या हो गया? अगले दिन से लॉकडाउन चालू हो गया। ओह, लॉकडाउन अच्छा लॉकडाउन 60 लेडीज गए थे मंदिर फिर के। बाबा ने निकाल दिया अपने घर में, जो हाँ आपने अपने घर बैठे सारे। राइट टाइम पे हम लोग बाबा के जन्मदिन पे गए थे। 60 लेडीज थे, बहुत मजा करके आए। अच्छा, वहां से आए और नेक्स्ट लॉकडाउन चालू। देखिए, अगर किस्मत रही तो नेक्स्ट जब भी जाना होगा तो बता दीजिएगा। हाँ अगर रही जरूर किस्मत जरूर बाबा की रही, मर्जी रही बाबा की, तो मेरा भी दर्शन होगा। जरूर जरूर बुलाएंगे बाबा आपको।
बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। दीदी और आशा चओ न दी दी गुर तो दर आयस्तो बिन वाहन काई राम। तू हर दाता तू हर माता तो मेरी आश पुजाए राम। पाए पलो माँ पीरी प्यासी आयस एक मचाई राम। तन मन धन अरदास करयाती मांगत नाम सबे राम। सतनाम तुम्हारा साबुन करता होसा पाप सबे राम। कै स्वामी लोकच नियमे आवागमन मिठाई राम। आवागमन मिटाई राम। सर्व जिया शप जाए राम। पंहिंजा दर्शन कराए राम। अखंड ज्योत जगाए राम। मिठड़ो नाम जपाई राम। आशवंदी गुर तो दर आयस्तो बिन वाहन काई राम। तू हर दाता तू हर माता तो मेरी आशा पुजाई राम। ये रोज चौथा आशा दीदी। वो दीजो मुझको सहारा। हाँ, भक्तों ने आना ही है पड़ेगा बाबा तुझको पुकारा। भक्तों ने है बाबा बाबा पुकारा। हमने पुकारा बाबा सबने पुकारा। दीजो हमको सहारा। दीजो हमको सहारा। आना ही पड़ेगा बाबा आना ही पड़ेगा। आना ही पड़ेगा बाबा आना ही पड़ेगा। आना ही पड़ेगा आना ही पड़ेगा। भक्तों ने है बाबा तुझको पुकारा। हमने पुकारा बाबा सबने पुकारा। दीजो हमको सहारा। दीजो हमको सहारा। आना ही पड़ेगा बाबा आना ही पड़ेगा। आना ही पड़ेगा बाबा आना ही पड़ेगा। ओ मेरे बाबा ओ मेरे साईं ओ मेरे बाबा ओ मेरे साईं तुम कहीं से भी आओ। आना ही पड़ेगा बाबा आना ही पड़ेगा। आना ही पड़ेगा बाबा आना ही पड़ेगा। शिरडी से आओ या बरेली से आओ। शिरडी से आओ या बरेली से आओ। मक्का से आओ या मदीना से आओ। मक्का से आओ या मदीना से आओ। ओ मेरे बाबा ओ मेरे साईं ओ मेरे बाबा ओ मेरे साईं तुम कहीं से भी आओ। आना ही पड़ेगा बाबा आना ही पड़ेगा। आना ही पड़ेगा बाबा आना ही पड़ेगा। ओ मेरे बाबा ओ मेरे साईं ओ मेरे बाबा ओ मेरे साईं तुम कहीं से भी आओ। आना ही पड़ेगा बाबा आना ही पड़ेगा। आना ही पड़ेगा बाबा आना ही पड़ेगा। चल कर आओ या फिर दौड़ कर आओ। चल कर आओ या फिर दौड़ कर आओ। उड़ कर आओ या फिर जल्दी आओ। उड़ कर आओ या फिर जल्दी आओ। ओ मेरे बाबा ओ मेरे साईं ओ मेरे बाबा ओ मेरे साईं तुम कहीं से भी आओ। आना
आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा। भक्तों ने है बाबा तुझको पुकारा, भक्तों ने है बाबा तुझको पुकारा। हमने पुकारा बाबा सबने पुकारा, हमने पुकारा बाबा सबने पुकारा। दीजो हमको सहारा, दीजो हमको सहारा। आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा, आना ही पड़ेगा। मंदिर खोलना ही पड़ेगा बाबा। बोल गोदरी वाले घनश्याम की जय। जय। चमत्कार दिखाना ही पड़ेगा, सबको बुलाना पड़ेगा और मंदिर जल्दी खोलना पड़ेगा। लोग परेशान हो गए हैं घर में। दीदी ये भी बाबा की मेहर है, घर बैठे बैठे। वैसे तो आप हफ्ते में एक बार आते थे, रोज मिलता है, उसमें भी हमको बहुत खुशी होती है। हम वेट करते हैं 5 बजे का। हाँ, पर जो बाकी की संगत है मैं उनको मिस कर रही थी हाँ आज, हाँ, जिनको नहीं मिलता है उनको लगता होगा है बराबर। ना। हमको तो बाबा घर बैठे रोज वो जो दात सब देते हैं। जो आगे आगे बैठती हैं, सब बुढ़ी बुढ़िया, मेरे को आज उनकी बहुत याद आ रही थी। अच्छी होने पिंपरे। मैं आज ही ऐसे सोच रही थी भाई, खाली उठते थे नाचने के लिए तो सब बेचारियां उठ जाती थी जो आगे आगे बैठती थी। मुझे इतनी खुशी हो रही थी, मैं बोली बाबा वापस कब होगा ऐसे, भाई सब नाचे जाके मंदिर में। डर ही लगता है, कुछ कम ही नहीं हो रहा है ना, कम ही नहीं हो रहा है हाँ, ना, बढ़ता ही बढ़ता जा रहा है, प्रॉब्लम यही है ना बढ़ता ही कि जा रहा है। भगवान ने सजा भेजी है, लेकिन उसको भी लोग एंजॉय कर रहे हैं, उसमें से भी हाँ पैसे हाँ कमाने हाँ, हैं। और उल्टा ओ उल्टा जबरदस्त। डरना चाहिए। और जो ये है क्या कहते हैं, जो नेगेटिव काम है वो कम होने चाहिए, तो उल्टा नेगेटिव भी बढ़ते जा रहे हैं। मतलब बढ़ता डर ही जा नहीं रहा है, है सही बात। भाई, सुधर नहीं रहे, सुधारने के लिए आया है तो लोग सुधर नहीं रहे हैं। अब भगवान पता नहीं बेचारा। सच क्या है झूठ क्या है, ये मतलब मुझे नहीं पूरा पता है। तो मैंने सुना कि मतलब ये मतलब जम्मू जे एंड के